ही सांगड़ मुंड जमणाऊ जो वाक़ियो है। इन उठ जे मालिक जी दाह त सांगड़ जे SSP खे आहे, मगर बेज़बान उठ जी दाह उन ज़ात खे आहे जेको सरासर इंसाफ़ करण जी सघ रखे थो। ही जानवर अल्लाह वटि दाही आहे। ज़ालिम वॾेरा इबरतनाक अंजाम लाइ तयारी करे छॾ, वॾो गुनाह करे छॾियो अथई। उठ जा ॿ मालिक आहिनि, हिकिड़ो उठ जो ख़ालिक अल्लाह पाक, ॿियो उठ खे संभालींदड़ चाचो सूमर भेण। वॾेरा पक अथमि त पैसो पुलिस खां तुंहिंजी जान छॾींदो, मगर उन बेज़बान जानवर जे ख़ालिक अल्लाह तुंहिंजी इन कुहाड़ी जे हिकु हिकु धक जो हिसाब वठंदो तोखां। यादि रखजांइ त पहिरीं हिकु उठड़े जा कातल 4 हुया, मगर ग़र्क़ सॼी क़ौम थी वई। वॾेरा उठ तुंहिंजे ॿनी में घिड़ियो, उठ जे टंग वढे छॾे थई। हैफ़ हुजे ज़ालिम, हैफ़ हुजे ज़ालिम। वधि खां वधि ई वीडियो शेयर कजो जीअं ज़ालिम खे सख़्त खां सख़्त सज़ा अचे।